आगाह कयो आहे त लाड़काणे जी सेंट्रल जेल में अॼु 6 ॾींहं बि छिकताण ख़त्म नाहे थी सघी। सेंट्रल जेल जे कैदियुनि जी सुकल मानी खाइण वारी वीडियो वायरल थी आहे। कैदी जो चवणु आहे त जेल सुपरिटेंडेंट अशफाक कलवड़ मानी ऐं पाणी बंदि करे ज़ुल्म कयो आहे। सुकल मानी खाइण ते मजबूर आहियूं। जॾहिं त जेल सुपरिटेंडेंट जो इहो चवणु आहे त जेल अंदरि मानी ॾिनी पई वञे, वक़्त ते कैदियुनि खे खाधो ॾिनो पियो वञे ऐं कुझु कैदी जेल इंतिज़ामिया खे बदनाम करण लाइ वीडियोज़ ठाहे अपलोड करे रहिया आहिनि। सेंट्रल जेल लाड़काणो में छिकताण ख़त्म न थी सघी ऐं कैदी जी सुकल मानी खाइण वारी वीडियो साम्हूं आई आहे। भाई छा थो करे दा भाई मानी दा खाऊं जो का दवा सुकल जो का दवा सुकल डना से ला जो का इस कलवड़ जो का जुल्म किया। अच्छा ये खाइण लाइ दा मेड़ियो मानी? हां भाई खाइण लाइ दा मेड़ो ला। हां केड़े दो में बैठो ही? फांसी में बैठा हूं बाबा। फांसी की सजा दई? फांसी की सजा है। ए फांसी यार ना यो सारा जो का दे पट तो मानी दा सा मेड़े खाऊं। जानवर भूख ते मरिया, इंसान जो का भूख ते दा मरन तरी मानी पानी असा जी हथ बंद कर छडी दई हुकूमत कोने। अच्छा ये इने खाइंदो मानी या पुसाए खाइंदो? अब इने खाइंदा जो का को पुसाए खाइंदा रखंदा आयूं बस। अच्छा भाई छा थो करे दा? भाई मानी दा खाऊं जो लाड़काणो जे सेंट्रल जेल में छिकताण ख़त्म नाहे थी सघी। कैदियुनि ऐं इंतिज़ामिया विच में हिक कैदी तरफ़ां सुकल मानी जा टुकर खाइण जी इहा वीडियो साम्हूं आई आहे। अञा ताईं जांच नाहे थी सघी त इहा वीडियो कंहिं तरफ़ां रिकॉर्ड कई वई आहे। जॾहिं त जेल सुपरिटेंडेंट इहो चई रहियो आहे त मोबाइल समेत ॿियूं मना थियल शयूं इन्हनि कैदियुनि वटि आहिनि। सख़्ती करण ते कुझु कैदी जेल जो माहौल ख़राब कनि था ऐं ॿियनि कैदियुनि खे बि ज़बरदस्ती न एहतिजाज में शामिल कनि था। वक़्त ते मानी ऐं खाधो पीतो ऐं ॿियूं शयूं फ़राहम कयूं थियूं वञनि। मानी ऐं खाधो पीतो जेको आहे बंदि नाहे कयो वियो। कैदी कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि ऐं ब्लैकमेल करण जे लाइ, दबाव विझण जे लाइ इंतिज़ामिया ते इहे वीडियोज़ ठाहियूं पियूं वञनि। मंसूर अबड़ो खां तफ़सील मालूम कयूं था। मंसूर, हाणे इहा नई वीडियो साम्हूं आई आहे। बिल्कुल सेंट्रल जेल लाड़कानो में मुसलसिल 6 ॾींहंनि खां छिकताण बरक़रार आहे ऐं ताज़ो हिकु वीडियो जेको आहे वायरल थियो आहे। वायरल वीडियो में इहो ज़ाहिर आहे त कैदी जेको आहे उते जेको ॿुधाए पियो त हू फांसी घाट जो कैदी आहे ऐं हुनखे मानी जेकी आहे जेल में न मिलण करे सुकल मानी जेकी पट ते पयल आहे उहा हू रुमाल में वञी रहियो आहे ऐं उहा मानी हू पाण खाए बि पियो। हुनजो चवणु आहे त मुसलसिल जेको सेंट्रल जेल जो जेको सुपरिटेंडेंट आहे अशफाक कलवड़ हुननि जे मथां ज़ुल्म करे पियो ऐं मानी पाणी ऐं हुननि जेकी बिजली आहे उहा बंदि करे छॾी आहे, जंहिंजे करे हू जेको आहे सुकल मानी खाइण ते मजबूर आहिनि ऐं हुन मामले जो हुननि जो चवणु आहे त को बि नोटिस नथो वरितो वञे त सेंट्रल जेल में लाड़काणो में कैदियुनि मथां ज़ुल्म कयो पियो वञे ऐं मुसलसिल हू एहतिजाज आहिनि। ॿिए तरफ़ सेंट्रल जेल जो जेको सुपरिटेंडेंट आहे अशफाक कलवड़ असांजे हुन सां बि हिन मामले ते जेकी ॻाल्हि ॿोल आहे उहा थी आहे। हुनजो चवणु आहे त जेल अंदरि मानी जेको आहे को बि इशू न आहे। वक़्त ते जेकी मानी आहे उहा कैदियुनि खे ॾिनी थी वञे ऐं जेके कुझु कैदी आहिनि 50 खां 60 जेके इंतिशार फैलाए करे जेल जो जेको माहौल आहे उहे ख़राब कयूं वेठा आहिनि। मंसूर, जेल सुपरिटेंडेंट जेके आहिनि उहे बार बार इहो चवनि पिया त मना थियल शयूं ऐं मोबाइल फ़ोन्स बि तक़रीबन हर कैदी वटि आहिनि, बल्कि 2 खां 3 बि आहिनि। त इहे जेके वीडियोज़ रिकॉर्ड करे अपलोड कयूं पियूं वञनि, इहो इन शइ जो वाज़े सबूत आहे त इन्हनि कैदियुनि वटि जदीद हिते मोबाइल फ़ोन्स आहिनि, उन्हनि खे इंटरनेट जी बि सहूलियत आहे। हमीर बिल्कुलु सेंट्रल जेल जे अंदरि जेतिरा कैदी आहिनि ओतिरी मोबाइल फ़ोन्स जेके आहिनि मौजूदु आहिनि। इहे अॻ में बि इंकिशाफ़ थी चुका आहिनि। न सिर्फ़ु मोबाइल फ़ोन पर गैर क़ानूनी शयूं आहिनि जिन में मंशियात अची वञे थी। मंशियात जेको आहे सेल्फ हुजे, हीरोइन अचे, उहे बि इंकिशाफ़ थिया त उते जेल अंदरि बाआसानी जेके आहिनि पइजी वञनि था। पर कॾहिं बि जेको जेल अंदरि क्लीन स्वीप आहे थी सघियो न ई जेको आहे सो कैदियुनि खां जेको आहे सो तलाशी वरिती वई आहे। सेंट्रल जेल वॾो जेल आहे, तक़रीबन 900 जे लॻभॻि उते कैदी आहिनि, जंहिंजे करे हलंदड़ साल दौरान तक़रीबन हर मंथ में इहो जेको जेल अंदरि इशू आहे उहो हले थो ऐं कैदी इहे इल्ज़ाम हणाइनि था त गेट जे जेको आहे मेन गेट सां इहे सभु शयूं अंदरि अचनि थियूं। हुन में अहलकार ऐं जेल सुपरिटेंडेंट बि मुलविस आहे। मुलाक़ात हुजे थोरे मुख़्तलिफ़ जेके ॿियूं शयूं आहिनि उन्हनि ते हुन सां ॻरी रिश्वत तलब कई पई, जंहिंजे करे हिन 6 ॾींहंनि खां मुसलसिल जेकी आहे छिकताण बरक़रार आहे। पर अख़्तियारनि हिन ते अखियूं बूटे छॾियूं आहिनि। को बि नोटिस जेको न पियो वरितो वञे। कैदी सरापा एहतिजाज आहिनि, केॾी महिल देगड़ी पयूं वेठा आहिनि, केॾी महिल सुकी मानी खाइनि था। सूरत हाल मंसूर, पर जेल सुपरिटेंडेंट जो को मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त इहा सूरत-हाल केसीं ताईं जारी रहंदी? को लाहे अमल, को हिते ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे? छो जो इन खां अॻु जॾहिं बि जेल पुलिस या लाड़काणो पुलिस बि हिते ऑपरेशन्स कया आहिनि या कार्रवायूं कयूं आहिनि, देर पा अमन या हिते माहौल बहितर नाहे थी सघियो। रेंजर्स खां का मदद वठण ते को वीचारियो पियो वञे?
जेल सुप्रीडेंट तरफ़ां हमीद जेको मौक़ुफ़ अख़्तियार कयो थो वञे त हुनजो इहो ई चवणु आहे त सूरत हाल कंट्रोल हेठि आहे ऐं जेके इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि इन खां वधीक जेल सुप्रीडेंट तरफ़ां को बि मौक़ुफ़ जेको आहे अख़्तियार न पियो कयो वञे। मुसलसिल 6 ॾींहंनि खां ही छिकताण हले थी ऐं असांजो मुसलसिल आहे जेल सुप्रीडेंट सां हिन ते राब्तो कयो त जेल अंदरि जेके आहिनि टोटल ॼणे खां कैदियुनि इंकार कयो आहे ऐं शिकनि ते चढ़ी आहिनि गेट मेन गेट ते कैदी बीठा आहिनि ऐं इन सॼी सूरत हाल जेल सुप्रीडेंट खे सभु कुझु कंट्रोल में आहे। रेंजर्स तौर जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि खां मदद नाहे वरिती हुई। हर दफ़े थींदो हीअं आहे त सियासी तौर जेके चङा मथा आहिनि उनजे तौर उन्हनि जे विच में आणे करे जेके आहिनि मसइलो हल कयो वेंदो आहे पर हिन भेरे उहे बि साइड ते नज़र अचनि पिया जंहिंजे करे 6 ॾींहंनि खां जेकी छिकताण आहे उहा बरक़रार ऐं कैदी जेके जेल सुप्रीडेंट खे हटाइण जो मुतालबो करे। महिरबानी मंसूर तफ़सील ॾियण जे लाइ। कैदी मुसलसल इहो चवनि पिया त जेल पुलिस जा एहलकार बि उन्हनि खां रिश्वत वठंदा आहिनि ऐं इहो पतो लॻाइण इंतिज़ामिया जो कमु आहे त इहे मना थियल शयूं ऐं मोबाइल फ़ोन्स कैदियुनि वटि कीअं पहुचनि थियूं। लाड़काणो जे सेंट्रल जेल में छिकताण जारी आहे ऐं कैदी तरफ़ां सुकल मानी जा टुकर खाइण जी वीडियो साम्हूं आई आहे।